मोबाइल फ़ोन इस्तेमालु कंदड़ वाहपेदार अक्सर बैटरी जी लाइफ घटिजण ते कावड़ियल नज़र ईंदा आहिनि ऐं कुझु माण्हू त बैटरी जी लाइफ खे नज़र में रखंदे ई मोबाइल फ़ोन ख़रीद कंदा आहिनि त जीअं वधि खां वधि मोबाइल फ़ोन चार्ज करण खां सवाइ गुज़ारो करे सघिजे। इन लाइ कुझु एहतियाती उपायनि ते अमल करणु ज़रूरी आहे, छो त मोबाइल फ़ोन जी बैटरी जी उमिरि घटि करण जा कुझु अमल आहिनि। बैटरी तयारु कंदड़नि तरफ़ां उन जे वधीक इस्तेमाल जो बि तयन कयो वेंदो आहे, जॾहिं त बैटरी जी कीमियाई साख़्त ऐं इस्तेमाल जे हवाले सां आगाह हुजणु ज़रूरी आहे, जंहिं जे हवाले सां कुझु अहम ॼाण पेश कजे थी। एप्पल कंपनी मूजिबि हिकु आईफोन जी बैटरी खे अहिड़ी रीत मैन्युफैक्चर कयो वेंदो आहे त इन खे आम हालतुनि में चार्ज करण ते 80% सलाहियत बरक़रार रहंदी आहे। हिकु तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे। 2019 जे स्मार्टफोन्स में 2 सालनि बाद उन जी बैटरी जी उमिरि तेज़ीअ सां घटिजण लॻंदी आहे। जदीद स्मार्टफोन्स में चार्जिंग जी रफ़्तार खे वधायो वियो आहे। इन ॾिस में अध कलाक खां 2 कलाकनि जे अंदरि बैटरी मुकमल तौर ते चार्ज थी वेंदी आहे। बैटरी जी चार्जिंग जो वक़्तु उन जी साइज़ ऐं एम्पेयर मूजिबि हूंदो आहे। वधीक गुंजाइश वारी बैटरी जी चार्जिंग में वधीक वक़्तु लॻंदो आहे, जॾहिं त इन जे इस्तेमाल जो वक़्तु बि वधीक हूंदो आहे। माहिर चवनि था त सॼी राति मोबाइल खे चार्ज ते लॻाए रखणु मुनासिब न आहे ऐं न ई इन जी ज़रूरत आहे, छो त ईअं करण सां बैटरी जी लाइफ जल्दी ख़तम थी वेंदी आहे। बैटरी खे डिघे वक़्त ताईं हलाइण लाइ उन खे 100% थियण ते चार्जिंग केबल खां धार करणु घुर्जे। इहो बि बहितर आहे त बैटरी खे 100% ताईं चार्ज करण बदिरां 80% चार्ज कयो वञे ऐं घटि में घटि 20% चार्जिंग बचे त उन खे चार्जिंग ते लॻायो वञे। माहिरनि मूजिबि लिथियम आयन बैटरी जी कीमियाई उमिरि वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु घटिजंदी रहंदी आहे ऐं उन जी कारकर्दगी बि मुतासिर थींदी आहे। जेसिताईं लिथियम आयन बैटरी खे चार्ज करण जो तालुक़ु आहे त ईअं करणु कॾहिं कॾहिं ख़तरनाक बि साबित थी सघे थो। घणी देर चार्ज करण सां इहा गरम थी फाटी बि सघे थी, जंहिंसां बाहि लॻण जो ख़तरो हूंदो आहे। सुठी ख़बर इहा आहे त घणो करे जदीद स्मार्टफोन्स में बिल्ट इन हिफ़ाज़ती निज़ाम हूंदो आहे, जेको ऑटोमेटिक तरीक़े सां बैटरी खे 100% चार्ज थियण बाद चार्जिंग जे अमल खे बंदि करे छॾींदो आहे। बहितर आहे त बैटरी खे घड़ी घड़ी चार्ज न कयो वञे ऐं हिकु ई भेरो फुल चार्ज करण बाद मोबाइल इस्तेमालु कजे, छो त मोबाइल फोन वरी वरी चार्ज ते लॻाइण सां बैटरी जी लाइफ मुतासिर थींदी आहे। अॻु जी ॻाल्हि अलॻि हुई ऐं हाणे जेतिरियूं जदीद मोबाइल फोन्स अची वियूं आहिनि, उन्हनि में ऑटोमेटिक हिफ़ाज़ती निज़ाम मौजूदु हूंदो आहे, जंहिंसां चार्जिंग दौरान मोबाइल फोन फाटण जा इम्कान घटिजी विया आहिनि। माज़ी में इहो बि ॿुधण में ईंदो रहियो आहे त मोबाइल फोन चार्जिंग दौरान फाटी पई ऐं इहो मोबाइल जे कंहिं नुक़्स जे करे थींदो हो, छो त जॾहिं बैटरीअ जो गर्मीपद वधी वेंदो आहे त उहा गरम थी फाटी पवंदी आहे। मौजूदा मोबाइल फोन्स जूं बैटरियूं इन अंदाज़ में डिज़ाइन कयूं वियूं आहिनि त इहे 0 खां 40 डिग्री सेंटीग्रेड गर्मी ताईं बहितर तौर ते कमु करे सघनि थियूं।